गिर जी बर्थडे आई अजु थी वही प्यारा भले भले। साईं उधम गिर जी बर्थडे आई अजु थी वही प्यारा भले भले। भले भले जी थी वही भले भले, भले भले जी थी वही भले भले। साईं उधम गिर जी बर्थडे आई अजु थी वही प्यारा भले भले। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चूंडके में खबर ॾींदा हलूं त बाबा उधमगिर जी चोटी सालगिरह जो प्रोग्राम चूंडके जे उधमगिर दरबार में मल्हायो वियो, जंहिंमें उधमगिर जे शेवकनि वॾे अंग में शिरकत कई ऐं बाबा उधमगिर जी चोटी जन्मॾींहं जो केक काटियो वियो। इन मौके ते यात्रियुनि जो चवणु त मुर्शिद असांखे हमेशा सच ते हलण जी राह ॾसी, जंहिंजी ॾसियल राह ते हली असांखे आख़िरत संवारणु घुरिजे। जॾहिं त सालगिरह जे प्रोग्राम में यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं मुल्क जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।